एक भेण जॾहिं अलामा इकबाल के खिताब पे ॾिनो वञे शमसुल उलमा जो, तो जॾहिं कमेटी जे आॾो जो पेश थियो अलामा इकबाल, त कमेटी जे आॾो शर्त रखी त जेको तव्हां मूंखे खिताब था ॾियो, यू जस्ट गिव इट टू माय टीचर आल्सो, मुंहिंजे उस्ताद खे बि साॻियो ई खिताब ॾियो शमसुल उलमा। त उन्हनि जेके कमेटी वारा हुया उन्हनि चयो त तव्हांजे उस्ताद जी अहिड़ी का ख़ासि ख़ूबी कान्हे का, हुन का क्रिएट ई न कयो आहे, न लिखियो आहे, न ई अहिड़ो को अमल कयो आहे। त अलामा इकबाल चयो त मां बि त अहिड़ो कुझु कोन कयो आहे, चई तव्हांजा शाइरी जा किताब लिखियल आहिनि, छपियल आहिनि, ऐं उन जे करे ई तव्हांखे ॾियूं था पिया। चई जेको मां अॼु कुझु आहियां उहो फ़क़ति उन उस्ताद जे करे आहियां। जेकॾहिं तव्हां इफ यू गिव दैट प्राइज टू अवर टीचर, त पोइ मां इहो एक्सेप्ट कंदुसि, न त मां इहो एक्सेप्ट न कंदुसि। 2-3 ॾींहं हिननि जो बहस हलियो हुयो। नेठि अलामा इकबाल जेको पाण शमसुल उलमा जो किताब वरितो, उहो समूरो उन टीचर खे बि ॾियाराईं, पाण बि उहो किताब